नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमल मुअमिनूना इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। हम्दो सना रब्बुल आलमीन जे लाए जेको कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। दुरूद व सलाम सैयदुल कौनैन शफ़ीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस से मुझा मुसलमान भाइरो आउं हिकु दावत फ़िक्र ॾियणु थो चाहियां। हर रोज़ असांजे मुआशरे में कई वाक़िया पेश थियनि था। अजीब व ग़रीब वाक़ियात ऐं ॾुखाईंदड़ वाक़ियात पेश थियनि था। उन्हनि वाक़िअनि मां हिकु वाक़ियो गुज़िश्ता ॾींहंनि में इरशाद रांझानी जो क़त्ल थियणु यकीनन अफ़सोस वारो वाक़ियो आहे। हर मुसलमान खे तकलीफ़ थियणु घुरिजे त हिकु मुसलमान ॿिए मुसलमान खे क़त्ल करे। जेकॾहिं असां मुसलमान आहियूं त असांजी इहा सोच हुजणु घुरिजे त मुजरिम खे ज़रूरु सज़ा मिले, उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। जेकॾहिं अदालत मुजरिम कोठे थी उन शख़्स खे जंहिं क़त्ल कयो उन में को ॿियो मक़सदु आहे उनजो, त यकीनन असांखे बि हक़ जी आवाज़ बुलंद करणु घुरिजे त केर बि मुसलमान हुजे जंहिंखे क़त्ल कयो वञे या को बि क़त्ल थिए उनखे इंसाफ़ ज़रूरु मिले। इन क़त्ल सां जेको मामिलो पेश आयो असां सभिनी ॾिठो त इन जी आड़ में क़ौमियत ऐं लिसानियत खे हवा ॾिनी वई। पाकिस्तान आज़ादु थियण खां पोइ अॼु ताईं असां ॾिसूं जिन माण्हुनि क़ौमियत ऐं लिसानियत जी बुनियाद ते माण्हुनि खे उकसायो पंहिंजो मक़सदु हासिल करण जे लाइ माण्हुनि खे रोडनि ते कढनि था, क़ौमियत जो नारो हणी, सिंधी पंजाबी बलोची पठान जो नारो हणी माण्हुनि खे रोडनि ते आणीनि था। पर ॾिसूं त असां उन्हनि माण्हुनि असांखे किथे पहुचायो आहे। यकीनन ही क़ौम जेका आहे मुसलमाननि जी क़ौम उनखे बर्बादी जे किनारे ते अची उन्हनि पहुचायो आहे। जेकॾहिं इहो मामिलो अञा रहियो त यकीनन क़ौमूं बर्बाद थी वेंदियूं ऐं इन्हनि जो पाण में जेको ज़ाती जेके लिसानियत क़ौमियत असबियत जे क़ौम में अची वई उहा क़ौम बर्बाद थी वई। असां पंहिंजे दीन ॾे अचूं, इस्लाम ॾे अचूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रामीन ऐं रब्बुल आलमीन असांखे पाण में कहिड़ो रिश्तो बयानु कयो अल्लाह साईं, असांजो पाण में कहिड़ो रिश्तो हुजणु घुरिजे। सूरत हुजरात में रब्बुल आलमीन फरमायो इन्नमल मुअमिनूना इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। फरमाई त बेशक मोमिन जिन बि इस्लाम क़बूल कयो, ईमान वारो शख़्स जेको बि आहे, उहे सभु पाण में भाउर आहिनि। जेकॾहिं उन्हनि जो पाण में मसइलो थी वञे उन्हनि जी सुलह करायो। ॿियो मुसलमान सालिस जो किरदारु अदा करे पाण में उन्हनि जी सुलह कराए मामले खे ख़तमु करे अल्लाह खां डिॼो ताकी तव्हां ते रहम कयो वञे। उन ई सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते फरमाया या अय्युहन्नासु इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करि व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। फरमाए इंसानो, सभिनी इंसाननि खे अल्लाह सां ख़िताब कयो त सभिनी इंसाननि खे असां
हिकु ई मर्द हिकु ई औरत यानी सैयदना आदम अलैहिस्सलाम ऐं सैयदा हवा अलैहिस्सलाम इन्हनि ॿिन्ही मां इंसानियत खे असां पखेड़ियो ऐं पैदा कयो ऐं जेके असां कुंभ ऐं कबीला ऐं ख़ानदान ठाहिया लितआरफू इन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु हो जो पाण में सुञाणप ऐं पहचान थी वञे त हीउ फलाणो शख़्स आहे फलाणे इलाइक़े जो आहे फलाणे ख़ानदान जो आहे। यकीनन इहो मक़सदु न हो त हिन क़ौम खे फज़ीलत हासिल आहे हुन क़ौम खे फज़ीलत न आहे, सिर्फ़ु इहो मक़सदु हो त सुञाणप ऐं जेका पहचान असांखे अची वञे त हीउ फलाणी क़ौम जो आहे फलाणे इलाइक़े जो आहे। इन अक्रमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अल्लाह वटि कंहिं क़ौमियत कंहिं लिसानियत कंहिं असबियत जी बुनियाद ते का बि तक़सीम न आहे। अल्लाह वटि बहितरीन शख़्स इज़त वारो शरफ़ वारो अल्लाह साईं वटि उहो शख़्स आहे जेको अल्लाह खां डिॼण वारो आहे, तक़वा इख़्तियार करण वारो आहे, ईमान वारो आहे, उन जी फज़ीलत अल्लाह रब्बुल आलमीन वटि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात ते असां गौर कयूं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे क़दुरु भाईचारे जो दर्स ॾिनो, उख़ुवत जो दर्स ॾिनो, क़ौमियत जो दर्स कॾहिं बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन ॾिनो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका क़ौम हुई मशहूर क़ौम हुई कुरैश, कॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौमियत जो दर्स न ॾिनो, बल्कि पाण फरमायो बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अख़लाक़, मूंखे इन लाइ मोकिलियो वियो आहे जो अख़लाक़ खे मुकमल दर्जे ताईं पहुचायां। अख़लाक़ इंसानियत उनखे मुकमल दर्जे ताईं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुचाइण जे लाइ हिन दुनिया में हिन क़ौम में हिन उम्मत में तशरीफ़ फरमा थिया ताकि असांखे पाण में जोड़ीनि। जेके मुसलमान ज़ातियात जी बुनियाद ते क़त्ल आम कनि था उन्हनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगम्बर मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहो दर्स पियो ॾे त पाण में भाउर आहियो। पर जेके दर्स खे असां ॾिसो इहो दर्स इहा नसीहत सहाबा इकराम केतिरे क़दुरु हिन ते अमल कयो जो सहाबा इकराम जेॾीमहिल मदीने में रहणु शुरू कयो हिजरत खां पोइ पाण में अंसारी मुहाजिरनि जूं एतिरियूं मुहबतूं हुयूं त अॼु जूं एतिरियूं मुहबतूं सॻनि भाइरनि में मौजूदु न आहिनि। एतिरे क़दुरु उन्हनि जूं पाण में मुहबतूं हुयूं, भाईचारो उख़ुवत, एतिरे क़दुरु पंहिंजे मुस्लमान भाउ खे फज़ीलत ॾियण वारा हुआ, फ़ौक़ियत ॾियण वारा हुआ। वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी सैयदना अबू तलहा रज़ियल्लाहु तआला अन्हु, उन जे बारे में अल्लाह से क़ुरान मजीद में आयत नाज़िल कई, फरमाई त इहे जेके शख़्स आहिनि सहाबा इकराम इहे ॿियनि खे पंहिंजो पाण ते फज़ीलत ॾींदा आहिनि, फ़ौक़ियत ॾींदा आहिनि, पंहिंजे मुसलमान भाउ खे घटि न सम्झंदा आहिनि, पंहिंजी ज़रूरत क़ुर्बान करे पंहिंजे मुसलमान भाउ जी ज़रूरत खे पूरो कंदा आहिनि। इहो मुसलमान जो किरदारु हूंदो आहे, भाईचारो उख़ुवत। ऐं जेकॾहिं को मुजरिम आहे उनखे सज़ा मिलणु घुरिजे। वलकुम फिल क़िसासी हयातुन या उलिल अलबाब, रब्बुल आलमीन जो कलाम अल्लाह से फरमायो त तव्हांजे लाइ क़िसास यानी जेको अदालत जे तहत हुजे, यानी अदालत आर्डर करे पोइ क़िसास वरितो वञे, या ख़लीफ़नि जे दौर में जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में क़त्ल जो जेको क़िसास थींदो हो, फरमाए इन में तव्हांजे लाइ ज़िंदगी आहे। इन जो मक़सदु छा आहे? इन जो मक़सदु आहे जेकॾहिं उन मुजरिम खे सज़ा मिलंदी त सज़ा मिलण सां नतीजो इहो थींदो जो जेके ॿिया माण्हू हूंदा इन जुर्म खां बचंदा, ऐं जेॾीमहिल जुर्म ख़तमु थींदो मुआशिरे में अमन क़ाइमु थी वेंदो। यकीनन उनखे सज़ा मिले, पर मुसलमान इन जी आड़ में कंहिं मुसलमान खे शरीयत इहा इजाज़त नथी ॾे जो इन जी आड़ में कंहिं क़ौमियत खे जेको आहे सो उनखे बुलंद करणु, कंहिं क़ौमियत जो आवाज़ु कढणु, कंहिं क़ौमियत जो नारो हणणु, लिसानियत जो नारो हणणु, सिंधी पंजाबी बलोची पठान जो नारो हणणु, इन खां सख़्तु शरीयत मना कयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि अल मुस्लिमु अख़ुल मुस्लिम ला यज़लिमुहु वला यहक़िरुहु, फरमाई त मुसलमान मुसलमान जो भाउ आहे, न उनखे तकलीफ़ ॾींदो आहे, न उन ते ज़ुल्म कंदो आहे, न उनखे बेयारो मददगार छॾींदो आहे, पर हर वक़्तु मुसलमान जो साथ ॾींदो। ॿी रिवायत में अचे थो कल जसदिल वाहिद, हिकिड़े जिस्म वांगुरु मिसाल आहे, यानी मुसलमान जेके मुसलमान आहिनि पाण में उनजो मिसाल हिकिड़े जिस्म वांगुरु आहे। इज़ा इश्तका मिन्हु उज़ुन तदअ लहू साइरुल जसदि बिल हुमा वस्सहब, जेॾीमहिल हिकिड़े जिस्म हिकु शख़्स खे जेकॾहिं जिस्म जे हिकिड़े उज़व में तकलीफ़ थींदी आहे त पूरो जिस्म बेचैन थी वेंदो आहे, बेक़रार थी वेंदो आहे। ईअं ई मुसलमान जो किरदारु हुजणु घुरिजे। जेकॾहिं मुसलमान खे भाउ खे तकलीफ़ पहुती उनजी मदद करणु घुरिजे, उनजी परेशानी खे हल करणु घुरिजे, ऐं उन सां इन तकलीफ़ जे करे
क़ौमियत खे हवा न ॾिजे त मसलन कंहिं सिंधी आहे, को पठाण आहे, को पंजाबी आहे, जेकॾहिं उनखे ॿी क़ौमियत जे तरफ़ां का तकलीफ़ पहुती आहे, कंहिं ॿी ज़बान वारे जे तरफ़ां तकलीफ़ पहुती आहे, इन जो मक़सदु इहो न आहे त पूरी क़ौमियत खे असां गॾु कयूं, लिसानियत खे हवा ॾेई करे उनखे गॾु करे असां उनजे ख़िलाफ़ु पूरी क़ौम जे ख़िलाफ़ु जेका आहे बग़ावत कयूं। शरीयत शुरू ॾींहं खां वठी इन क़ौमियत लिसानियत खे ख़तमु कयो। हता की हिकिड़ो वाक़ियो मिले थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में केतिरो वक़्तु तक़रीबन 23 साल जो दौर आहे नबूअत जो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूअत जो दौर आहे, पर सहाबा जा पाण में वाक़ियात कुझु बि असांखे कोन था मिलनि अहिड़ा जो पाण में विड़िया हुजनि या पाण में नफ़रतूं हुजनि। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके उन ते ईमान आंदो अशिद्दाउ अलल कुफ़ार, कुफ़ार ते त सख़्त आहिनि, रुहमाउ बैनहुम पाण में शीरो शकर यानी पाण में मुहबतूं करण वारा आहिनि, हिक ॿिए खे जेको आहे मुहबत जे लक़ब सां सॾु करण वारा आहिनि, हिक ॿिए में मुहबतुनि खे वधाइण वारा आहिनि, हिक ॿिए खे मुहबतुनि जी तबलीग करण वारा आहिनि, पाण में नफ़रतूं पैदा करण वारा न आहिनि। इहे सहाबा इकराम जो किरदारु अल्लाह से क़ुरान में नाज़िल कयो आहे त असांजो बि इहो ई किरदारु हुजणु घुरिजे, सहाबा इकराम वारी सीरत ते हलणु घुरिजे, पाण में नफ़रतूं फैलाइण खां बजाए इन मामले खे अदालतुनि जे हवाले करे छॾियूं। अल्लाह जी नेमत आहे, अदालतूं जेके आहिनि असांजे मुल्क में आहिनि ऐं हिकिड़ो इंसाफ़ जो इदारो क़ाइमु आहे, उन इंसाफ़ जे हवाले करे छॾिजे, इदारे जे हवाले जेको बि उनजो फ़ैसिलो हुजे उनखे तस्लीम करणु घुरिजे। रियासत सां जहिड़ो करणु असांखे मना कयो वियो आहे शरीयत में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेकॾहिं हुक्मरान जेको हुक्मरान तव्हांजो थी चुको आहे, हाणे उहो हुक्मरान जेकॾहिं तव्हांजी पिठुनि ते यानी तव्हांजे पुठनि ते जेकॾहिं वार करे थो, ज़रबूं हणे थो, तव्हांखे तकलीफ़ूं ॾिए थो, तब सब्र कयो, उनजो मामिलो अल्लाह ते आहे, उनजे ख़िलाफ़ु बग़ावत न कयो। यकीनन अदालतूं मौजूदु आहिनि, उहे जेको फ़ैसिलो कनि उनखां अॻे असांखे इहे कम न करणु घुरिजनि। बग़ावतूं ऐं क़ौमियत लिसानियत खे आवाज़ ॾियणु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ॿिनि सहाबा जो पाण में थोरो मुकालमो थी वियो। हिकिड़े चयो मुंहिंजा मुहाजिर साथी किथे आहिनि, ॿिए चयो मुंहिंजा अंसारी साथी किथे आहिनि। इन जुमिले खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नालो ॾिनो ख़बीस जुमिलो। पाण फरमायो ख़बीस जुमिलो आहे जो पंहिंजी क़ौमियत खे सॾु करणु जाहिलियत वारी आवाज़ आहे। जाहिलियतूं जेके आहिनि सो ख़तमु करण जी असांखे ज़रूरत आहे। इस्लाम चए थो जेके इस्लाम खां पहिरीं जहालत हुई उनखे ख़तमु कयो। अॼु असां उनखे हवा ॾेई करे ऐं दीन इस्लाम खे पोइते रखी करे शरीयत इस्लाम दीन प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत फरामीन खे असां छॾण जे करे जेको पाण में फ़साद ऐं फितने जो शिकार आहियूं। जेकॾहिं उनखे असां तइलीमात खे फॉलो कयूं, उनखे खणी पढ़ूं, मुतालो कयूं, उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं, पाण में जेके मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कयूं ऐं क़ौमियत ऐं लिसानियत असबियत खे हवा न ॾियूं, यकीनन असांजे लाइ दुनिया में बि अल्लाह साईं इज़त रखी आहे, आख़िरत में बि अल्लाह साईं इज़त रखी आहे। जेकॾहिं इन मामले खे असां वधाईंदासीं ऐं इन हिकिड़े नारे खे क़ौमियत ऐं लिसानियत जे नारे खे वधाईंदासीं त एॾो वॾो फितनो पैदा थींदो जंहिंजी रोकथाम बि नथी थी सघे। छो जो इस्लाम खां पहिरीं इहे ई मामलात हुआ, उनजे लाइ ख़ासि अल्लाह रब्बुल आलमीन पैगम्बर मोकिलियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं अची इन मामलानि खे हल कयो। क़ौमियत लिसानियत वारे सॼे जेको बि क़ौमियत लिसानियत वारो मामिलो उनखे ख़तमु कयूं। हजतुल विदा जो आख़िरी ख़ुतबो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो फरमायूं त कंहिं अजमी खे अरबी ते का फ़ोक़ियत हासिल कान्हे। को शख़्स हीअ अजमी आहे, हीअ अरबी आहे त अरबी जी फज़ीलत वधीक आहे, या को चए अजमी जी फज़ीलत वधीक आहे। पाण फरमायूं का बि फ़ोक़ियत न आहे। कंहिं कारे खे कंहिं गोरे ते का बि फ़ोक़ियत न आहे, कंहिं गोरे खे कंहिं कारे ते का फ़ोक़ियत न आहे। इंसान जी तख़लीक़ जे हिसाब सां अल्लाह साईं वटि सभु बराबरि आहिनि। अल्लाह साईं सभिनि खे पैदा कयो आहे, सभु अल्लाह जी मख़लूक़ आहे। उनखे जेको आहे सो पाण में नफ़रतूं पैदा करणु, मुस्लमाननि खे पाण में विराइणु, इहो इंतिहाई हराम कमु ऐं इंतिहाई बुरो फ़ेल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी मुस्लमाननि खे पाण में मुहबत अता करे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे उहा ई तालीमात उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जेका तालीमात प्यारे पैगम्बर पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिनी आहे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाही
अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब। आख़िर में असां सभिनी मुसलमान जी इहा अपील आहे हुक्मराननि सां, जेके बि पाकिस्तानी हुक्मरान आहे, वज़ीर आला आहे या सदर आहे, त इहो मामिलो जेको थियो आहे इनखे जल्द अज़ जल्द हल कयो वञे ऐं जेको मुजरिम आहे उनखे सज़ा ॾिनी वञे, जीअं ही लिसानियत, ही क़ौमियत, असबियत इनखे फ़रोग़ न मिले, जंहिंसां अॻिते हली इंतिहाई वॾो नुक़सानु आहे, मुल्क जे लाइ बि नुक़सानु आहे ऐं मुसलमान उम्मत जे लाइ बि वॾो नुक़सानु आहे। अल्लाह साईं असांजे हुक्मराननि खे बि सही माना में जेका सम्झ, दीनी सम्झ आहे, इस्लामी सम्झ आहे, उन जे मुताबिक़ इहे मामलात हल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।